हाजी गुलाम नबी महेसर ऐं अहमद अली जतोई जो आवाज़। लोक फ़नकार प्रोडक्शन जो वॉल्यूम नंबर 209। हिकिड़ी हमद शरीफ़ ऐं व्याजुनि जे बारे में हिकिड़ो गज़ल। मजा खणी माण्हू कयईं अल्लाह ताला जाए एहसान मिटिया मजा खणी माण्हू कयईं वध ॼाणो कयईं माण्हू कयईं वध ॼाणो कयईं माण्हू कयईं वध ॼाणो कयईं उज़वा बनाए आली शान मिटिया मजा खणी माण्हू कयईं उज़वा बनाए आली शान मिटिया मजा खणी माण्हू कयईं हलचल शइ में ख़ासि अशरफ मखलूकात कयाई हलचल शइ में ख़ासि अशरफुल मखलूकात कयाई मुंहिंजो बाना चानस ॾेई चयाई मां तुंहिंजो तूं मुंहिंजो बाना चानस ॾेई चयाई मां तुंहिंजो तूं मुंहिंजो बाना चानस ॾेई चयाई सभु प्यारो रब मुख्तार सब प्यार रब मुख्तार सब प्यार रब मुख्तार गाल जीत से परवाह कान मिटिया मजा खणी माण्हू कयईं कह गाल जीत से परवाह कान मिटिया मजा खणी माण्हू कयईं अल्लाह ताला जाए एहसान मिटिया मजा खणी माण्हू कयईं अल्लाह ताला जा एहसान मिटिया मजा खणी माण्हू कयईं रुपया ॾेई अखि किड़ी वठो तॾहिं बि चैर न ॾींदी अरबे रुपया ॾेई अखि किड़ी वठ तॾहिं बि केर न ॾींदी कारी घरो अख चाहे हथ हिते त न ईंदी अहिड़ो कारी घर अख ठाहे हथ हिते त न ईंदी अहिड़ो कारी घर अख ठाहे हथ हिते त न ईंदी साणो करे कंहिंखे काणो करे साणो करे कंहिंखे काणो करे साणो करे कंहिंखे काणो करे तो बहदस दर करे इंसान मिटिया मजा खणी माण्हू कयईं तो बहदस दर करे इंसान मिटिया मजा खणी माण्हू कयईं अल्लाह ताला जा एहसान मिटिया मजा खणी माण्हू कयईं वध ॼाणो कयईं माण्हू कयईं वध ॼाणो कयईं उज़वा बनाए आली शान मिटिया मजा खणी माण्हू कयईं उज़वा बनाए आली शान मिटिया मजा खणी माण्हू कयईं रंग सभई लखो लन चले किल न बि वॾी नेमता रंग सभई लख लन चले किल न बि वॾी नेमत कोई कन हथ पैर ही कोई रत रगो रहमता न कोई कन हथ पैर ही रत रगो रहमत न कोई कन हथ पैर ही रत रगो रहमत मंदिर का क्यों मंदिर का तक
मजा खणी माण्हू कयई गूंगन खां पुछ पुट चाहे जुबान मिट्टीअ मजा खणी माण्हू कयई अल्लाह ताला जा एहसान मिट्टीअ मजा खणी माण्हू कयई हर बाने खे हुस्न ॾिनाई वाह जो हूरुन वागे हर बाने खे हुस्न ॾिनाई वाह जो हूरुन वागे हर बाने खे हुस्न ॾिनाई वाह जो हूरुन वागे सभिनी हसीननि खे बख़्शी वई मोहम्मद सागे ओ सभिनी हसीननि खे बख़्शी वई मोहम्मद सागे सभिनी हसीननि खे बख़्शी वई मोहम्मद सागे मेणो न ॾेई रही कल सोच कई मेणो न ॾेई रही कल सोच कई मिखणो न ॾेई रही कल सोच कई चंद में कल जाम के मान मिट्टीअ मजा खणी माण्हू कयई ए चंद मिनटन जा मेहमान मिट्टीअ मजा खणी माण्हू कयई अल्लाह ताला जा एहसान मिट्टीअ मजा खणी माण्हू कयई जानवरनि जी जाइ ते असांखे गंढे ॼणाए सघे पियो ओ जानवरनि जी जाइ ते असांखे गंढे ॼणाए सघे पियो जानवरनि जी जाइ ते असांखे गंढे ॼणाए सघे पियो चूकारी हर मां पहाड़ो मच्छर बणाए सघे पियो विचूकारी हर मां पहाड़ो मच्छर बणाए सघे पियो विचूकारी हर मां पहाड़ो मच्छर बणाए सघे पियो ममड़ो न चई किनो चमड़ो न चई ममड़ो न चई किनो चमड़ो न चई ममड़ो न चई किनो चमड़ो न चई किया मोर ठाहे मुकई मुसलमान मिट्टीअ मजा खणी माण्हू कयई किया मोर ठाहे मुकई मुसलमान मिट्टीअ मजा खणी माण्हू कयई अल्लाह ताला जा एहसान मिट्टीअ मजा खणी माण्हू कयई अल्लाह ताला जा एहसान मिट्टीअ मजा खणी माण्हू कयई महेसर मुल्क सॼे में मूंखां वधीक वॾा खोड़ महेसर मुल्क सॼे में मूंखां वधीक वॾा अमरजी जल दुआ कई जनता कम मुदाब जॾा अमरजी जल दुआ कई जनत कम मुजाब जॾा अमरजी जल दुआ कई जनत कम मुजाब जॾा नबीअ खां चिनई रात अहिड़ी ॾिनई न नबीअ खां चिनई रात अहिड़ी ॾिनई न नबीअ खां चिनई रात अहिड़ी ॾिनई सोहणीअ सना वञी सना कान मिट्टीअ मजा खणी माण्हू कयई सोहणी सना वञी सना कान मिट्टीअ मजा खणी माण्हू कयई माण्हू कयई वध ॼाणू कयई माण्हू कयई वध ॼाणू कयई उज़वा बणाए आली शान मिट्टीअ मजा खणी माण्हू कयई अल्लाह ताला जा एहसान मिट्टीअ मजा खणी माण्हू कयई प्यारा भाइरो अर्ज़ आहे त मूं मिसकीन मदाही फ़क़ीर ॾे
गुज़िरियल अंग्रेज़ी मई महीने में बिजलीअ जो बिल 2242 रुपया मोकिलियो वियो। सिर्फ़ु हिकु महीनो ॿिया बिल बाक़ाइदे प्यारियल हुया। पोइ ऑफिसरनि साहिबनि वटि ॾाढा पंधड़ा कयमि पर कुझु बि न थियो। चवनि पिया त असांजी मर्ज़ी आहे, कंहिं ॾे खणी अधु लख रुपया लिखी सघूं था, मगर कट छट करण जी असांखे आदत ई कान्हे। वञी बिल प्यारे पंहिंजी जान छॾा। मूंखे वरी इहा उमेद हुई त नबी करीम जो नात खानो आहियां, सुञाणे थो सभु को मुहम्मद जे सदके, मन न मन कंहिंखे मूं ते रहम अची वञे। ईअं कंदे कंदे बिल पियारण जी तारीख़ अदा गुज़री वई। वरी जून महीने जो बिल पुॼी वियो। खणी जो ॾिसां त 5,5000 लिखिया पिया आहिनि। इते मुंहिंजा लिंग कांडारजण लॻा। दिलि में चयमि त पिनी सिनी प्यारियां, न त मरी वेंदुसि, हे न छॾींदा। पोइ हिकिड़ो सेठ साहिबु सुझे पियो। आख़िर उन वटि वियुसि, हू सुञाणे पियो। अर्ज़ु कयुमि त बाबल बिल जी बाहि विसायां, मूंखे 2000 रुपया उधारा ॾे, वरी अलाह मालिक आहे वही वेंदासीं। हुन जो बि को हथड़ो छुटल हो। मूंखे ॿाहिरि कढी चयाई त हाजी साहिब, हाणे तोसां हिसाब कोन्हे, अॼु 2000 ॾियां थो, ईंदड़ उर्स महीने जी 29 तारीख़ तूं मूंखे 4000 रुपया करे ॾिजांइ। मुंहिंजो वात पटिजी वियो। यर होॾो बाहि हेॾो भिते। मूं बूथ ॿी तरह कयो। तंहिं ते चयईं त चिड़ न, बजट चढ़ी वई आहे, व्याज जा अघ बि वधी विया आहिनि। मां इन्हनि 2000 जा अंब वठी गाॾो घुमायां त हाजी साहिब घणो कमायां। मूं चयोमांसि त मां बाहि ॾेई छाड़ियां तुंहिंजे 2000 खे, मूंखे बिजलीअ जी बाहि भली आहे। मिठा अदा मूंखे जाथे काथे माण्हू चवंदा हुया त व्याज वठण वारनि वण वॼाए छॾिया आहिनि। अनु व्याज ते, कपिड़ो व्याज ते, ॾोकड़ व्याज ते, एंग्रो यूरिया, सोना यूरिया सभु व्याज ते। हाजी साहिब तुंहिंजो एॾां तवजो छो कोन्हे? उन्हनि खे चवंदो हुयुसि त अदा मिठा जॾहिं अखियुनि सां ॾिसां त पोइ ठाहींदुसि। अॼु मूं इहो नज़ारो अखियुनि सां ॾिठो ऐं कननि सां ॿुधो, तॾहिं मूं ही शहर व्याज खाइण वारनि जे शान में ठाहियो आहे। बाक़ी जेके हथराधू बिल डबल ठाहे था मोकिलनि ऐं जेके पंहिंजनि बचड़नि खे 8 पर सुखदासी चांवर ऐं सिंधुड़ी अंब ओभर ते था खाराइनि, असांजा किकड़ा वचन था ककड़ियूं मेड़ींदा चटींदा। इन बारे में बि गज़ल तयारु करे रखियो आहे। इंशा अल्लाह ॿी कैसेट में ज़रूरु ॿुधंदा। महिरबानी। सेठ थी विया साल बिल में, सेठ थी विया से पिता हिन सारा, व्याज खाइण वारा, व्याज खाइण वारा। हिंदू अगा में मगर अॼु हुआ, हिंदू अगा में मगर अॼु प्याल ही मुंह पारा, व्याज खाइण वारा, व्याज खाइण वारा। साल बिल में सेठ थी विया, साल बिल में सेठ थी विया से पिता हिन सारा, व्याज खाइण वारा, व्याज खाइण वारा। व्याज खारो तो घणो कुर्बान मेरे बापा का, व्याज खारो तो घणो कुर्बान मेरे बापा का। बात फाड़ूं था वतन है, बात फाड़ूं था वतन, अल्लाह काम जावे चारा, व्याज खाइण वारा, व्याज खाइण वारा। बिल में सेठ थी विया, साल बिल में सेठ थी विया से पिता हिन सारा, व्याज खाइण वारा, व्याज खाइण वारा। पर बीण ते
ते व्याज ते वेठा खपागे व्याज ते वेठा खपागे कुल बनियूं ऐं ॿारा व्याज खाइण वारा व्याज खाइण वारा में सेठ थी विया साल बिन में सेठ थी विया से पिता हिन सारा व्याज खाइण वारा व्याज खाइण वारा मुल्क पैदो व्याज भई वारा लॾे पाक थी दो मुल्क पैदो व्याज भई वारा लॾे कुछ घणो चाहो मुस्लिम खौफ ऐं खतरा छॾे कुछ घणो चाहो मुस्लिम खौफ ऐं खतरा छॾे खौफ ऐं खतरा छॾे पर संदन उस्ताद पढ़ता पर संदन उस्ताद पढ़ता खोड़ प्यारा प्यारा व्याज खाइण वारा व्याज खाइण वारा साल बिन में सेठ थी विया साल बिन में सेठ थी विया से पिता हिन सारा व्याज खाइण वारा व्याज खाइण वारा व्याज तो अघो तो वधे जी अठो चावर चढ़न तिया व्याज जो अघ तो वधे का 500 घुरी ॾिसो कीअं त 1500 वधे ओ सेठ का 500 घुरी ॾिसो कीअं त 1500 वधे कीअं त 1500 वधे जीअं बजट चढ़े त तीअं है जीअं बजट चढ़े त तीअं लाख गोलिन चारा व्याज खाइण वारा व्याज खाइण वारा साल बिन में सेठ थी विया साल बिन में सेठ थी विया से पिता हिन सारा व्याज खाइण वारा व्याज खाइण वारा हो भाव के ॾींदो भाव के यदि उधारा 10 रुपया गो भाव ॾींदो भाव के अफ़सोस मिठड़िया माव के यदि मोटाए था छॾनि अफ़सोस मिठड़ी माव खे हाय मिठड़ी माव खे तुंहिंजे हालत या गफ़ तुंहिंजे हालत या माव पीउ जा मारा व्याज खाइण वारा व्याज खाइण वारा साल बिन में सेठ थी विया साल बिन में सेठ थी विया से पिता हिन सारा व्याज खाइण वारा व्याज खाइण वारा खीर डाल डाले सासिको मखण दूध खीर अज डाल डाले सासिको पाण में हर जे शहर में टेक कहड़िया टेक जो पाण में हर जे शहर में टेक कहड़िया टेक टेक कहड़िया टेक बाज था बाजार में है बाज था बाजार में दावतन ला मारा व्याज खाइण वारा व्याज खाइण वारा साल बिन में सेठ थी विया साल बिन में सेठ थी विया से पिता हिन सारा व्याज खाइण वारा व्याज खाइण वारा दफन जे उधारो घुरत है जे उधारो घुरत देखा रंगत दिया जाता व्याज खाइण वारा
वारा बिन में सेठ थी व्या साल बिन में सेठ थी व्या से पिता हिन सारा व्याज खाइण वारा व्याज खाइण वारा 700 रुपया पण सोना यूरिया व्याज ते 700 रुपया भाण सोना यूरिया गुरण मारन जगर पैसा पया हिले पूरिया घुरण मारन जगर पे सा पया हिन पूरिया पैसा पया हिन पूरिया खून पोरे दार जो है खून पोरे दार जो भी साल थी प्यासारा व्याज खाइण वारा व्याज खाइण वारा साल बिन में सेठ थी व्या साल बिन में सेठ थी व्या से पिता हिन सारा व्याज खाइण वारा व्याज खाइण वारा गुरु चुवता या चुकाई होड़या जने जीरी जय भाई भागन मत छा हण रुश्वत जा रोड़ा चोर छड़े दब काठ में भली भागन जा पोड़ा थड़ी पथड़ी थाने ते सब सडे कर सोड़ा खण बंदी बाकाई दे हण ट्रिके जा खोड़ा महेसर मिस्कीन चवे के चालू कर कोड़ा कन घोड़ा रे घोड़ा तब भागन के भजन ही न दे गुरु चुवतो या चुकाई होड़या जने जीरी रास रुश्वत व्याज खाई हर आजन जीगिरी गुलाम नबी महेश्वर कौन से सगा दई फिरी गुलाम नबी महेश्वर कौन से सगांदा फिरी कौन से सगांदा फिरी न अंब खाधा हुनन है तो न अब खाधा हुनन है तो न अब खाधा हुनन खाई खपाया खारा व्याज खाइण वारा व्याज खाइण वारा साल बिन में सेठ थी व्या साल बिन में सेठ थी व्या से पिता हिन सारा व्याज खाइण वारा व्याज खाइण वारा हिंदू अगा में मगर अज हुआ हिंदू अग में मगर अज क्या नहीं मुंह पारा व्याज खाइण वारा व्याज खाइण वारा